अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुर रऊफुर रहीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल मुत्मइन्नीन वल मूक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अर्शन मथे अरबी वयो बलगल उला बिकमालिही। सारो जहां रोशन थियो कशफ़त दुजा बिजमालिही। सुनो नबी सब आदतें हसनत जमी ख़िसालिही। मिड़नी मलाइकन थे पढ़ो सल्लू अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व नबीना व हबीबना व तबीब कुलूबना व मौलाना व मवाना व मलाज़ना व मलजना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम। मोजा अवीर भाइरो तव्हां प्यारी जमात जे ख़िदमत आलिया में मूं गुनहगार अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू जे क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीमा रमज़ानुल मुबारक जे रोज़न जे मुतल्लिक़ आयत सगोरी जे तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। इंशा अल्लाह ताला मुख़्तसर टाइम में आयत सगोरी जो लफ़्ज़ी तर्जुमो
ऐं चंद ज़रूरी मसाइल रमज़ान मुबारक जा फ़ज़ाइल ऐं फ़ज़ीलतूं तव्हांजे ख़िदमत में पेश कंदुसि। आख़िर में घर जी दुआ पिनंदासीं रब्बे करीम खां। रब्बे करीम हिन ॾुखे दौर में मुंहिंजा मिठा मालिक अॼोके भलारे ॾींहं में असांखे ईमान जी सलामती नसीब फरमा। रब मुंहिंजा ईमान बचाइण मुश्किल आहे हिन दौर में। ईमान जे दौलत सां असांजूं झोलियूं भरपूर फरमा। खुदावंदा सगीरा ऐं कबीरा गुनाह माफ़ फरमा। खुदावंदा पंहिंजे प्यारे हबीब अरबी अजीब नूरानी नजीब हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ऐं महबूब जे असहाबनि अहल बेतन सगोरनि उलमा औलिया सुलहा रब्बे करीम उन्हनि जी बि सही ऐं सची मोहबत नसीब फरमा। अज़ीज़ भाइरो, अल्लाह पाक जल शान हुआ जा लखे किरोड़े अरबे पद में बलक बेहिसाब थोरा आहिनि जंहिं असांखे रमज़ान शरीफ़ जो महीनो नसीब कयो। ऐं रमज़ान शरीफ़ में पंहिंजे रहमत जा दरिया रहमत जा दरवाज़ा पंहिंजे महबूब जे गुनहगार उम्मत जे लाइ खोले छॾियईं ऐं वाइदो कयईं त हिन बाबरकत महीने में जेको मुंहिंजे दरवाज़े ते हली ईंदो आहे ऐं रोज़ा मुबारक रखंदो आहे तंहिंखे आउं बख़्शे छॾींदो आहियां। अज़ीज़ भाउ, हीअ रोज़ा त हर उम्मत ते हर नबी जे क़ौम ते उम्मत ते फ़र्ज़ कया विया। पोइ कंहिंजे मथां सिर्फ़ छंछर जो रोज़ो फ़र्ज़ हुयो, कंहिं ते आचर, कंहिं ते 13 ऐं 14, कंहिं ते सिर्फ़ 10 मुहर्रम शरीफ़ जो रोज़ो फ़र्ज़ हुयो। पर अल्लाह पाक तुंहिंजे ऐं असांजे भाङे में रमज़ानुल मुबारक जा रोज़ा फ़र्ज़ कया। इहे छाजे लाइ अल्लाह पाक रोज़ा फ़र्ज़ कया? उन जो सबब अल्लाह पाक क़ुरान करीम में ॿुधाए थो त ये रोज़ा सिर्फ़ तुंहिंजे लाइ न अॻियनि जे लाइ बि मां रब करीम फ़र्ज़ कया हुया। पर तोखे ही रमज़ान मुबारक जे महीने जा रोज़ा फ़र्ज़ कयमि। ऐं छा लाइ फ़र्ज़ कयमि? क़ुरान करीम इन जे मथां शाहिद आहे। तव्हां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो त मां आयत जो तर्जुमो ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह साईं इरशाद फरमायो, अल्लाह ताला फरमाए थो, या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून।
अला साईं जल शानू फरमाए थो, ए ईमान वारो, अवां जे मथा रोज़ा फर्ज़ कया विया आहिनि, जीअं मां रब्बुल आलमीन तव्हां खां अॻु में जेके उम्मतूं गुज़रियूं उन्हनि जे मथां बि रोज़ा फर्ज़ कया हुया। हिन आयत मां रोज़े जी फर्ज़ियत जेका आहे सा साबित आहे। रब करीम फरमाए थो तव्हां जे मथां मां रब्बुल आलमीन रोज़ा फर्ज़ कया आहिनि। छा फर्ज़ कया आहिनि? रोज़ा। छाजे लाइ? अल्लाह ताला फरमाए थो, कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। मां जे मथां रोज़ा फर्ज़ कया जीअं अॻियनि जे मथां फर्ज़ कया हुयमि, इन जे लाइ त तव्हां रोज़ा रखंदो, रोज़े जे बरकत जे करे रब्बुल आलमीन फरमाए थो तव्हां मुत्तकी ऐं परहेज़गार बणिजी वेंदो। रोज़ो छाजे लाइ फर्ज़ कयो वियो आहे? त रोज़े सां इंसान खे तक़वा ऐं परहेज़गारी हासिल थींदी आहे। छा हासिल थींदी आहे? तक़वा। ऐं अल्लाह पाक जल शानहू जंहिं शख़्स खे मुत्तकी बनायो आहे, परहेज़गार बनायो आहे, जंहिंजो ज़ाहिर ऐं बातिन पाक आहे, जंहिंखे अल्लाह पाक गुनाहनि खां, बुराइनि ऐं बुछड़ाइनि खां पाक कयो, हुनजो ज़ाहिर ऐं बातिन पाक रहियो, मुंहिंजा अज़ीज़ भाउ, हुनखे परहेज़गारी हासिल थी, ऐं जंहिंखे परहेज़गारी हासिल थी उहो क़यामत जे ॾींहुं रब्बुल आलमीन जे प्यारनि में हूंदो। अज़ीज़ भाउ, परहेज़गारी ॿियनि शयुनि सां बि हासिल थींदी आहे, रोज़े सां बि, ऐं क़ुरान करीम ॿियूं शयूं बि ॿुधायूं आहिनि। जेकर तव्हां हीअं कंदो तॾहिं बि परहेज़गार थींदो, तव्हां हीअं कंदो तॾहिं बि परहेज़गार थींदो। आसान शयूं बि अल्लाह साईं ॾसे थो रोज़े खां सवाइ। अचो हा हिकिड़ी आयत सगोरी तव्हांखे ॿुधायां। अल्लाह ताला फरमाए थो, वमन युअज़्ज़िम शाइरल्लाह फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब। रब्बुल आलमीन फरमाए थो, मां जंहिं शख़्स अल्लाह पाक जे शाइर, अल्लाह ताला जे निशाननि, अल्लाह जे अलामतुनि, जंहिं शाइर जी ताज़ीम कई, उन ताज़ीम करण जे करे बि बाने खे क़ल्बी परहेज़गारी हासिल थींदी आहे। हिकिड़ी परहेज़गारी आहे ज़ाहिर जी, जेका माण्हू खे ज़ाहिर हासिल थींदी आहे, अखियुनि जी, ज़ुबान जी, हथनि जी, पेरनि जी, कननि जी। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, ज़ाहिर में परहेज़गारी इहा बि वॾी नेमत आहे, पर इन ज़ाहिरी परहेज़गारीअ सां गॾु क़ल्बी परहेज़गारी उहा बि ख़ुदा जी वॾी नेमत आहे। क़ल्ब जेसि ताईं पाक न थींदो, अंदर पाक न थींदो इंसान जो, त अज़ीज़ भाइरो उहो इंसान वीचारो पाक न थी सघंदो। जेसि ताईं क़ल्ब पाक न थींदो, रोज़े सां ज़ाहिरी बातिनी ॿई परहेज़गारियूं हासिल थींदियूं आहिनि, ऐं अल्लाह पाक जे शाइरनि सां क़ल्बी परहेज़गारी हासिल थींदी आहे। अहिड़ो वाक़ियो तव्हांखे हिकिड़ो पछाड़ी में ॿुधाईंदुसि। हाणे अचो त या परहेज़गारी हासिल थिए थी जॾहिं शाइर जी माण्हू तज़ीम करे, पर जे रोज़ो माण्हू रखे त ज़ाहिर बातिन जी परहेज़गारी हासिल थींदी आहे। आओ न, कहिड़ी परहेज़गारी हासिल थींदी आहे? दुरूद शरीफ़ पढ़ त ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिही
व अस्हाबिही व आल बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त रोज़ेदार तूं जॾहिं रोज़ो रखंदो आहीं अदा माण्हूअ जे वात में जेकॾहिं ॾंदण माण्हू न कंदो आहे त बूए पैदा थींदी आहे, ईअं न थींदी आहे। रमज़ान मुबारक जे रोज़े में ख़ासि करे पेस्ट जेका आहे न इहा इस्तेमालु माण्हू न करे, कंदो त रोज़ो भॼी पवंदो, छो त इन जो असर ज़ाइक़ो हेठि पहुचे थो अंदरि, ईअं। पर आलो ॾंदण जेको आहे उनखे विच ॿाड़ण रमज़ान जे रोज़े में बुज़ुर्गनि लिखियो आहे त कराहत आहे। बाक़ी हमेशह जेको ॾंदण इस्तेमालु कंदो आहे उहो जेकॾहिं निमाज़ जे वक़्तु माण्हू इस्तेमालु करे त दुरुस्त आहे। अज़ीज़ भाउ, पर मऊ थो फरमाए इन रिय फम साइम अतियब इंदल्लाह मिन रिहिल मिस्क। मऊ फरमाइनि था रोज़ेदार जे वात में जेका बू थींदी आहे या रब्बुल आलमीन खे मुश्क जे ख़ुशबू खां बि वधीक प्यारी लॻंदी आहे। आओ न जा हिन महीने में तुंहिंजे वात जी बूअ, मोमिन तुंहिंजे वात जी बूअ अल्लाह पाक जल शानूअ वटि मुश्क खां वधीक प्यारी आहे। हिकिड़ी हदीस, ॿी हदीस आहे महबूब फरमाइनि था जॾहिं रमज़ान शरीफ़ जी पहिरीं रात थींदी आहे अल्लाह पाक जल वाला मजदू ऐलान कंदो आहे मलाइको 70,000 नबी पाक जा उम्मती जहन्नमी जन्नती बनायो। पर अल्लाह पाण ऐलान कंदो आहे अॼु रात खां वठी बाना जेको तूं घुरंदो वेंदे मां रब तोखे ॾींदो वेंदुसि। अज़ीज़ भाउ, मऊदो फरमाए त रोज़ेदार जॾहिं निड्र मां उथे थो त उहो बिस्तरो हुनखे दुआ थो करे। हदीस शरीफ़ में आयो आहे मुंहिंजा मालिक मिठा ही उथियो आहे तहज्जुद निमाज़ जे लाइ, ही उथियो आहे तरावीहुनि जे लाइ, ही उथियो आहे रोज़े जे लाइ। रब्बुल आलमीन महिरबानी फरमाए हिन शख्स खे क़यामत जे ॾींहुं जन्नत में उहो रेशमी बिस्तरो ॾिजा जेको तूं पंहिंजे नबीअनि खे अता कंदे। वुज़ूअ वारो पाणी दुआ कंदो आहे मुंहिंजा मौला मां थधो आहियां या मूंखे गरम बनायो अथसि, वुज़ू जे लाइ तयारु थियो आहे। रब्बुल आलमीन रमज़ान जे सदके में हिनखे क़यामत जे ॾींहुं मुहम्मद जे हौज़ कोसर मां ढो कराइजा। अदा सम्झो था मुंहिंजो मुस्तफ़ा जो फरमाए त सॼे रमज़ान शरीफ़ में अल्लाह पाक तुंहिंजे मथां हिकिड़ियूं ख़ासि नेमतूं कंदो आहे। साईं कहिड़ियूं? मुंहिंजो मुस्तफ़ा जो फरमाए त रोज़ेदार जी दुआ मुस्तजाब आहे। दुआ हू मुस्तजाबुन व ज़ंबुहु मग़फ़ूरुन। जेके आहिनि उहे रब बख़्शे छॾींदो आहे। अदा सम्झो था अल्लाह पाक जल शान मलाइकनि खे हुकुम करे छॾींदो आहे पहिरीं रमज़ान ते मलाइको मुंहिंजे महबूब जे उम्मत जा सिर्फ़ नेकियूं ऐं सवाब लिखो, गुनाह उन्हनि जे दफ़्तर में ई न लिखो। अदा सम्झो था बुज़ुर्गनि लिखियो आहे त हिकिड़ो शख़्स हुयो नालो हुउसि मुहम्मद। छा दा नालो हुउसि? ही नालो न जंहिं ते हूंदो मुंहिंजो मुस्तफ़ा तो फरमाए त क़यामत जे ॾींहुं बिना हिसाब जे जन्नत में छा बिना हिसाब जे वेंदो न। व इज़्ज़ती व जलाली ला उअज़्ज़िब अहदन तुसम्मा बिस्मिक फिल नार। ओ मुंहिंजा महबूब मूंखे कसम आहे पंहिंजे इज़्ज़त जो वॾाई जो मां उन शख़्स खे जहन्नम में न मोकिलींदुसि जंहिंजे मथां तुंहिंजो नालो मुहम्मद या अहमद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाउ न नालो त वॾी ॻाल्हि आहे,
पर मां हिकिड़ी हदीस पाक पढ़ी आहे त यहूदी हिकिड़ो हुयो हज़रत मूसा जे उम्मत में 200 वरह उमिरि हुयसि। घणी गुनाहनि मां को बि गुनाह न छॾियो आहिनि। अज़ीज़ भाउ हेॾे तवजह कजा, जॾहिं मरी वियो त माण्हू एॾा तंग जो गुस्ल न, कफन न, दफन न, गहले उनजो लाश हिकिड़े ढेर ते छॾे आया। अल्लामा नबहानी रहमतुल्लाह ताला अलैहि वाक़ियो लिखियो आहे, जॾहिं छॾे आयसि त अल्लाह पाक हज़रत मूसा खे फरमायो, ओ मुंहिंजा प्यारा नबी मूसा कलीमुल्लाह, वञ फलाणे शहर में फलाणे ढेर जे मथां मुंहिंजो हिकिड़ो बांधड़ो पियो आहे, उनखे गुस्ल ॾे, कफन ऐं दफन बि कर, जनाज़े जी नमाज़ बि पढ़ा, ऐलान कर जेको हिन जी जनाज़े जी नमाज़ पढ़ंदो उहो बि जन्नती थी वेंदो। ही कंहिंजो उम्मती आहे? ॾाढा ॻाल्हायो कंहिंजो। ऐं घणा वरह उमिरि हुयसि? 200 वरह। मगर मुंहिंजा अज़ीज़ भाउ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके उम्मती आहिनि, रब करीम जो कसम आहे, उन्हनि जो त शान ई निरालो आहे। इमाम इब्न कसीर हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त हिकिड़ी औरत मरी वई, उन जे ॻोठ जो हिकिड़ो शख़्स वियो, सो राति जो वञी उनजी कबर खोटे कफन ॿाहिरि कढियाईंसि। छादा? कफन चोर हुयो। मुंहिंजा अज़ीज़ भाउ जॾहिं कफन खे हथ लाथई, उहा माई उथी वई, चवे थी मूंखे हैरत आहे, जन्नती इंसान जंहिंजी क़यामत जे ॾींहुं जाइ जन्नत में हूंदी, इहो जन्नती इंसान मां जन्नती औरत जो कफन पियो लाहे। ओ नबाश, ओ कफन चोर चवे थो, मां हैरान थी वियुसि, हीअ औरत त खणी भलारी चइजे बि, पर मां त सॼी उमिरि कफन चोराया आहिनि, मां जन्नती कीअं थींदुसि? तॾहिं मां चयोमांसि, माई साहिबा तोखे रब्बुल आलमीन जो कसम आहे त तूं देव आहीं, जिन आहीं, मलाइक आहीं, इंसान आहीं, कल्ह त तोखे हथनि सां पूरे वियासीं, तूं मरी वे, अॼु उथी ॻाल्हाई पई, हालांकि मुर्दा त ॻाल्हाईंदा ई कोन आहिनि, मां कई मुर्दा उन्हनि जा कफन लाथा, पहिरीं इहा ॻाल्हि मूंखे ॿुधाए, पोइ मूंखे ॿुधाए त तूं त जन्नती आहीं, मां जन्नती कीअं आहियां? माई साहिबा फरमाए थी, ओदा मां दुनिया में मिठे मोहम्मद करीम जे क़ुरान करीम जी लोली कॾहिं न छॾी, क़ुरान कसरत सां पढ़ंदी हुयसि, सलात बि मिठे मोहम्मद ते घणी पढ़ंदी हुयसि, इन जे करे अल्लाह पाक मूंखे मौत खां बाद बि अबदी ज़िंदगी ॾिनी आहे। आओ न, मुड़स मरंदा ई कोन आहिनि, बाना रब जा मरंदा। गिरोड़ी साहब हिकिड़ी जाइ ते फरमायो आहे, मर्द मरंदा की न की, मरदा मरदूदा, मरदूद मरी वेंदा। आओ न, जेके चवनि था त मर गया मरदूद न ख़त्मा न दुरूद, ईअं न, पर अल्लाह जो वली चए थो मुड़स कॾहिं बि कोन मरंदा। आओ न, अदा मां मुई कान आहियां, ज़िंदा आहियां, अलाह साईं मूंखे कब्र में बि ज़िंदगी ॾिनी आहे। हीअ किताबुल अज़कार में बुज़ुर्ग लिखियो आहे। माई साहिबा चयो मां मुअल कान आहियां। भला माई मां जन्नती कीअं आहियां? तूं इन करे जन्नती आहीं, कल मुंहिंजे जनाज़े जे नमाज़ में हेतिरियूं सफ़ूं हुयूं, माई तूं मरी वे, सफ़ूं कीअं ॾिठे? कीअं ॾिठुमि पे, तूं फलाणी सफ़ में बीठल हुए, तो नमाज शुरू कई, मुझे रब्बुल आलमीन ऐलान कयो
ओ मलाइको ये बानी मुझी आ त जन्नत आणी आ, पर मिठे मोहम्मद जे उम्मत आणी में जेको जनाज़ो पढ़ण आयो वो भी जन्नती आहे। आओ न तोबह कयई, अलाए छा कयई, मुझा मौला हाणे तोबह कयमि, हेॾी वॾी महिरबानी कई थई, अॼु खां बाद मां गुनाह न कंदुसि। अल्लाह पाक जल शान बख़्शे छॾियुसि, वली थी वियो। मूं पे तव्हांखे ॿुधायो त हज़रत मूसा जो उम्मती हो, 200 वरह गुनाह कया हुअई। 200 वरहनि जे गुनाहनि खां बाद ख़ुदा मूसा खे फरमायो त हिन जे जनाज़े जी नमाज़ तूं पढ़ाए। हज़रत मूसा आयो, उनखे ॾिसी चई, मुंहिंजा मौला तूं बेपरवाह आहीं, हिन दरगो गुनाह कया, हिन जी नेकी आहे ई कान, माण्हू हिन मां तंग आहे, तॾहिं हिनखे ढेर ते उछलाए छॾियो अथनि। तूं वरी फरमाईंदो त हिनखे गुस्ल बि, कफन, दफन, जनाज़े जी नमाज़। मालिक तूं हिन ते राज़ी कीअं थियो आहीं? लफ़्ज़ ॿुधजा, कुल्लमा नशरत तौरात फनज़र इला इस्म मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़ब्बलहू ववदअहू अला ऐनैहि। ओ मूसा कलीमुल्लाह, मूंखे आ ख़बर आहे त ही वाकई गुनाह कंदो आहे, पर जॾहिं रात थींदी आहे तौरात खणी खोले पन्ना उथलाईंदो आहे, पढ़ंदो आहे। जॾहिं मुंहिंजे मिठे मुहम्मद जो नालो ॾिसंदो आहे त हुनखे चुमी अखियुनि जे मथां रखंदो आहे। तवजह कजा, हज़रत मूसा जो उम्मती 2000 वरे अॻु में मूसा कलीमुल्लाह गुज़री वियो, उन जो उम्मती मुस्तफ़ा जे नाले खे चुमी थो ॾिए। आओ न, अल्लामा नबानी थो लिखे त मूसा इहा हिन जी आदत मूंखे अहिड़ी वणी जो मां गुनाह बख़्शे छॾियामांसि। आओ न, हाणे अॼु जेकॾहिं मुस्तफ़ा जो को उम्मती सॾाए ऐं चए त इहो नालो चुमणु शिरक आहे त तव्हां हुनखे छा चवंदो? अज़ीज़ भाउ, तव्हां पाण फ़ैसिलो कयो, ही उम्मती कोन्हे। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, मूं पे ॻाल्हि ॿुधाई उन शख़्स जी जंहिंजो नालो मुहम्मद हुयो। छा नालो हुअसि? ही अहिड़ो नालो आहे, ये नाम कोई काम बिगड़ने नहीं देता, ये नाम कोई काम बिगड़ने नहीं देता, बिगड़ी को भी बना लेता है नाम मोहम्मद। ये तो नालो अहिड़ो आहे जो बिगड़ियल कम बि बणाए छॾे, बिगड़ियल क़िस्मत बि बणाए छॾे। ईअं न, रुगो नालो वठ त कई हज़ारे लखे तकलीफ़ूं लही वञनि। अदाओ मुंहिंजा अज़ीज़ भाउ, हिन ते नालो मुस्तफ़ा जो हुयो। बुज़ुर्गनि लिखियो आहे त जॾहिं रमज़ान शरीफ़ जो महीनो ईंदो हो न, 11 महीना ग़रीब वीचारो इबादत न कंदो हो। घणा महीना? 11। ही महीनो आयो, पाण खे संवारे सिंगारे कपड़ा पाक पाए अल्लाह पाक जे दरवाज़े ते ईंदो हुयो। माण्हू चवंदा हुया, यार 11 महीना तोखे नथा ॾिसूं, हाणे आयो आहीं। कि मां इन जे लाइ आयो आहियां जो मुंहिंजे मिठे मोहम्मद फरमायो आहे त हिन में रहमत जा दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि। फुतिहत अबवाबुर रहमत, मुंहिंजो मुस्तफ़ा जो फरमाए हिन महीने में रहमत जा दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि। अदाओ जहन्नम जा दरवाज़ा बंदि हूंदा आहिनि। दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। पोइ ही महीनो आहे मुस्तफ़ा करीम जो,
उन्हें फरमायो आ त हिन महीने में रहमत जा दरवाजा मुझे उम्मत जे लाइ खुलियल हूंदा आहिनि। पोइ हाणे ख़ुदा रहमत जा दर खोलिया आहिनि ऐं मां पोइते वेही रहां आहियो ठहे नथो। अज़ीज़ भा बुज़ुर्ग लिखनि था त पोइ सॼो महीनो क़ुरान में, तिलावत में, रोज़े में, मस्जिद में, एतिकाफ़ में, ईअं सॼो महीनो रमज़ान शरीफ़ जो पुनर रब खे पियो ॿाॾाईंदो आहे। जॾहिं वफ़ात करे वियो त कंहिं अल्लाह जे वली उन खां पुछो, यार ॾे ख़बर कहिड़ो हाल अथई? चवण लॻो 11 महीना गुनाह हुया, उनजे करे जहन्नम जी दरी खुलण वारी हुई, पर अल्लाह पाक फरमायो हिन शख़्स ते हिकिड़ो त मुंहिंजे मिठे मुहम्मद जो नालो आहे, ॿियो हिन रमज़ान जी ताज़ीम कई आहे, रोज़ा रखिया आहिनि, इन जे करे मां रब्बुल आलमीन हिन खे जहन्नम न पर जन्नत जो मालिक थो बनाया। अदा हो न ॾिस त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती रमज़ान शरीफ़ जी ताज़ीम थो करे त अल्लाह पाक उनखे जन्नती करे थो छॾे। यारो तव्हां महिरबानी करे ॿुधायो त उन्हनि जो कहिड़ो हाल थींदो जेके रमज़ान में ज़ाहिर बज़हूर खुले आम जानवरनि वांगुरु खाइनि था, पीअनि था, बेअदबी कनि था, उन्हनि जे कन ते कील नथी चुरे त असां रब जे महिमान रमज़ान मुबारक जी बेहुरमती था करियूं। ॿुधाए त हिननि जो हशर बुरो थींदो या न? अज़ीज़ भा हीअ अल्लाह पाक तोखे रमज़ान शरीफ़ ॾिनो, पहिरियों ॾहो गुज़री वियो ख़ैर जो, ईअं न? मूं तोखे ॿुधायो नबी साईं फरमाए थो अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्कुम मिनन नार। मां फरमाए थो पहिरियों ॾहो रहमत अथई, वरी जॾहिं ॿियो ॾहो ईंदो त अल्लाह जे मग़फ़िरत जो दरवाज़ो खुलियल अथई, हथ खणंदो वेंदे, जहिड़ा गुनाह हूंदे रमज़ान में बख़्शिजी वेंदे। तोखे त यार रव आहे न, मां सुञाणो त हाणे त रमज़ान शरीफ़ जे रोज़नि में का तकलीफ़ ई कान्हे, हा न? पर उहे बि जवान हुया न। अली साईं फरमाए थो त मिठे मुहम्मद करीम जा उम्मती 17 तारीख़ हुई रमज़ान मुबारक जी, बदर जे मैदान में बीठा हुआसीं, गरम सख़्त झोलो, पत्थर ऐं पहाड़, मके जो इलाइक़ो सख़्त तरीन गरम। हज़रत मुश्किल कुझा थो फरमाए त रब जो कसम आहे एॾी प्यास लॻंदी जो ईअं ज़ुबान ते आङुर हणंदासीं त वॼंदी हुई। छा था? हाय हाय, इन मिठे मुहम्मद जे ग़ुलामनि जे क़दमनि जे मिटीअ तां क़ुर्बान थी पियो, आओ न? हेॾे काफ़िर, हेॾे मुस्लमान, मुस्लमान तमामु थोरा, होॾे काफ़िर हज़ारनि जे तइदाद में, हेॾे घोड़ा बि बटड़े, तलवारियूं भगलूं, तीर ऐं नेज़ा बि पूरा न, मगर अली सोनू थो फरमाए त रब जो कसम आहे जेको इन रमज़ान में मूंखे मज़ो आयो, ज़िंदगी में कॾहिं अहिड़ो मज़ो ईंदो ई कोन को। आओ न? फरमाए थो असीं न वॾा आहियूं, जवान, पर नंढड़ा हुया हिकिड़ा मिठे मुहम्मद करीम जा सिपाही, उहे हज़रत अब्दुर्रहमान वटि आया। ओ चाचा आहियूं रोज़ेदार, हेॾे ॾिसेंदो त निड़ी ख़ुश्क थी वई आहे, चप जेके आहिनि उन्हनि जे मथां बिल्कुलु ई निशान आले जो कोन्हे, ज़ुबान वॼे पई, पर इरादो करे आया आहियूं त अॼु मुहम्मद जे दुश्मन खे जनम में पुॼाईंदासीं। पुट नालो, हिकिड़े चयो मुंहिंजो नालो मुआज़, पुट तुंहिंजो नालो, चई मुंहिंजो मुअव्वज़। ॿई जवान न हुया, बालिग़ न हुया, नंढड़ा हुया अञा, ईअं टुटियूं फुटियूं तलवारियूं हथ में। वाह छा लाइ था पुछो? त चवण लॻा कसम खाई है मर जाएंगे
या मारेंगे नारी को। ओ चाचा नढड़ायूं मां खां जॾहिं मोकिलायो से अम्मा चयो त ही नढड़ायो छा वञी मैदान में कंदो, जवान थी पोइ वञिजो। पर असां अम्मा खे चयो तोसां वाइदो था करियूं मैदान मल्हाईंदासीं या मरी शहीद थींदासीं या मुहम्मद जे दुश्मन अबू जेल खे जहन्नम में पुॼाईंदासीं। छा खयों अथऊं? कसम। छाजा? कसम खाई है मर जाएंगे या मारेंगे नारी को, सुनाए गालियां देता है वो महबूब बारी को। हज़रत अब्दुर्रहमान चए थो मां ख़ुशीअ मां त मुस्तफ़ा जा हेड़ा उम्मती आहिनि न, मुंहिंजूं अखियूं आलियूं थी वयूं। ॿिन्ही जे मथनि ते चुमी ॾेई चवां थो त भला तलवार अथव सॼी का, को तीर अथव, कमान अथव, त छा चयूं? न ते हो तीर पर तकिया, न खंजर पर न भाले पर, भरवसा है हमी तो एक काली कमली वाले पर। चाचा तलवारनि ते नाज़ कोन्हे, तीरनि ते न, कमाननि ते न, मिठे मुहम्मद ते नाज़ आहे। तू रुगो इशारो करे ॿुधाए त हे आहे किथे हो अबू जेल। साईं फरमाइनि था त रोज़ेदार ही ॿई नंढड़ा तव्हांखे ॿुधाइनि त जून जुलाई जो महीनो, ज़बान बिल्कुलु ख़ुश्क हुजे पर जे रोज़े खे सलाम आहे, मां रुगो ईअं इशारो कयो हू अबू जेल बीठो आहे। अदा छा? इशारो। ख़ुदा जो कसम आहे त मां इशारो थो करियां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उहे ॿई जवान मुस्तफ़ा जा सिपाही डुक था पाइनि। जीअं विया काहे पिया, हिकिड़े वञी तलवार हयसि, हू काफ़रनि जो सरदार हुयो, उन सोणे खे वई काफ़र खां तलवार ऐं नंढड़े खे उनजी बाह मुबारक लही पई। अदा छा? सॼी कटजी सिर्फ़ चमड़ी जेका आहे न उन ते अटकी बीह रही। सीरत जा किताब लिखनि था त हलंदे उन बाह खे छा कयईं जो पेर जे हेठां हथ ॾेई छिके जुदा खणी कयईं। ईमान इन जो नालो आहे न, इस्लाम इन जो नालो आहे न। तूड़े हेड़नि ॾींहंनि में रोज़ा नथो रखें। मुस्लमान त ॾिस रोज़ो बि आहे, जून जुलाई महीनो बि आहे, जंग बि आहे, उमिरि बि नंढड़ी आहे, मगर मिठे मोहम्मद जे इन सिपाहियुनि खे सलाम आहे। आओ न, छो त इन्हनि खे मोहम्मद मुस्तफ़ा जी तार जेका आहे न इश्क जी उहा लॻल हुई। छा लॻल हुयनि? ॾाढा ॻाल्हायो छा? तॾहिं शाइर फरमायो ओ लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में से दीवाना, लगी तुझी तार आजन खे। गॾु पढ़ायो ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में दीवाना, लगी तुझी तार। ओ असहाबी पहिरियों नंबर, असहाबी पहिरियों नंबर, प्यार में हा परवाना, लगी तुझी तार आजन खे। यूसुफ लाइ साईं हुई हिकड़ी ज़ुलेखा हैरान, यूसुफ लाइ साईं हुई हिकड़ी ज़ुलेखा हैरान। ओ महबूब लाइ मुल्क चरियो, ओ महबूब लाइ मुल्क चरियो, मलाइक भी मस्ताना, लगी तुझी तार आजन खे। नंढड़ा मुस्तफ़ा जा गुलाम
सहाबी बाह जुदा करे छॾियई। अबू जे लखे अहिड़ियूं तलवारियूं हयाऊं जो जहन्नम में पहुचाए छॾियाऊंसि। मोटी आया रसूलुल्लाह जे दरबार में। केॾे नसीब वारा हुया, नंढड़ा आहिनि, मुंहिंजो मिठो मोहम्मद रत सां भरियल आहिनि, तॾहिं बि भाकुर पाए हुननि खे चुमियूं थो ॾिए। मुआज़ अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, हिकिड़ी नंढड़ी इल्तिजा आहे। कहिड़ी? मुंहिंजे साईं चए हुकुम कर। चवंदो छा खपई? साईं, मुंहिंजी इहा बांह जुदा थी पई आहे, खणी आयो आहियां। उहे सफ़ा कटियल आहे, छाजे लाइ आंदी अथई? मिठा मां उहो मुंहिंजो ईमान आहे त हिनखे तूं मोहम्मद जोड़े छॾींदे। ख़ुदा जो कसम आहे, असां बि फरमाइनि था तो बांह महूअ रखियसि टाका न हयांसि, आओ न कपिड़े सां न ॿधाऊंसि, ऑपरेशन न। ओ हीअ लिब मुबारक ताईं छादा ही वात मुबारक जो लुआब दहन कुर्बान उन मोहम्मद मुस्तफ़ा जे लिब मुबारक तां। उहा लिब मुबारक उन बांह खे लॻंदी वई। साहबी फरमाए थो, मूंखे कसम आहे रब जो, मरण ताईं मरी वियुसि, वरी उन बांह में दर्द ई न थियो कॾहिं। जो साहबी तो फरमाए तो मुझे बाबे जूं अखियूं अंधियूं थी पयूं, मिस्कीन सफ़ा रसूलुल्लाह जे दरबार में वठी आया। साईं नाबीन खे वठी आयो आहियां, हिन सां महिरबानी कर, देर न कयईं। फबसक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी ऐनए। पोइ महबूब पंहिंजी लिब मुबारक कढी हुनजे अखियुनि में मिलाई। मुंहिंजो बाबू 100 वरिय जे जमार जो आहे, मगर रब जो कसम आहे अहिड़ो नूर पैदा थियुसि। उन हदीस जा लफ़्ज़ आहिनि, सुईअ में उनजे पाखड़े में मुंहिंजो बाबो सॻो पाण ई दाख़िल करे वेंदो हुयो। आओ न दा अली भाउ, मुंहिंजे मुस्तफ़ा जा सहाबी हुया जन रोज़ा रखिया, जंहिंखे रोज़े जो क़द्रु हुयो, जेके अहिड़े गर्मी में बि जिहाद बि कंदा रहिया, जंग बि कंदा रहिया, लड़ंदा बि रहिया, ऐं मिठे मोहम्मद तां सिर घोरींदा रहिया, रोज़ेदार बि हुया। ॻाल्हियूं बि ॿुधो, ऐं अल्लाह पाक जे नाले ते मस्जिद शरीफ़ जे लाइ दिलि खोले ख़ैरात। अज़ीज़ भाउ, तव्हांजे लाइ मस्जिद शरीफ़ में रोज़ा केतिरा सुख आहिनि। ख़ुदा जो कसम आहे, टियों ॾींहुं हिकिड़ी हदीस पाक पढ़ी अथमि, जेका दुर्रतुन नासिहीन वारे बुज़ुर्ग लिखी आहे, त रमज़ान शरीफ़ जे महीने में मुस्तफ़ा जो फरमाए त जंहिं ॾीओ ॿारियो मस्जिद में, ॾीए सां रोशनी कई, छा साॻा माना नंढड़ी रोशनी आहे, रोशनी कंदो वञे, अल्लाह पाक मिठो मोहम्मद फरमाए थो हुनजे कब्र खे सिज वांगुरु रोशन बनाए छॾींदो। यार तूं मस्जिद में दिलि खोले ख़ैरात ॾे, जेतिरी रब तोहफ़ी करणी अथई, ही रमज़ान शरीफ़ जो महीनो अथई, हूअं ई ख़ैर जेको आहे उन लाइ भिटाई घोट फरमायो आहे, ॾिनू किनू न थिए थोरो या घणो, सखी सर अचणू जीअं भेल तीअं भलो थिए। अजीज भाउ, सखा कर हिन रमज़ान शरीफ़ में, हिन महीने में एतिरो कुझु अल्लाह पाक जल शानू जे नाले ते ॾे, जेतिरी ख़ुदा तोहफ़ी करणी अथई। कब्र रोशन, क़यामत रोशन, ख़ुदा पाक जो कसम आहे, तकलीफ़ूं अथई तो दूर थी वेंदे, मुश्किलात दूर थी वेंदे। हिन महीने में अल्लाह पाक जे नाले ते ख़ैर ॾे, सदको ॾे। मुस्तफ़ा करीम तो फरमाए त इहो मुसीबतुनि खे टारींदो आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व आलि बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। मुझो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए त रोज़ेदार खे जेकॾहिं न कंहिं पाणीअ जो ढुक ॾिनो, खीर, शरबत, खजूर हिकिड़ी,
त क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद करीम उनखे हौज़ कोसर मां ढो कराईंदुसि। अदा हो न नंढड़ी ख़ैरात जेतिरी ख़ुदा तौफ़ीक़ ॾियई ख़ैर ॾे, ख़ैर मुसीबतुनि खे कारींदो आहे। अॻे कंहिं माण्हू खे को मुश्किल ईंदो हुयो, बीमारी तकलीफ़, त हिकदमि माण्हू सलात सॻोरी पढ़ाईंदा आओ न दा। ऐं सलात बि हाणे सलात तुंहिंजी न, दुरूद इब्राहिमी वॾियूं सलातूं, उन वक़्त में 2 सलातूं माण्हुनि खे यादि हूंदियूं हुयूं। कहिड़ियूं? अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन काशिफिल गुम्म। मौला मां उन तुंहिंजे मिठे मुहम्मद ते हीअ दुरूद मोकिलियां थो जेको ॾुख लाहींदो आहे। काशिफुल गुम्म। अदा जे इहा न त पोइ नंढड़नि वॾड़नि खे सलात यादि हूंदी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। छा दा ॾाढियां चओ छा? नंढड़ा ॿार वॾड़ा वेही सलात जो भेरो ॾींदा, मुश्किल लही हाओ। ऐं उन सां गॾोगॾु ख़ैरात हूंदी सादी, ॾारो मिसकीन माण्हू ॾालो विराईंदा, बाजरीअ जी रॿ, जहिड़ो उन्हनि जो हाल हूंदो हुयो। हाणे जेकर को मुश्किल थो अचे त भॼ डॉक्टर ॾे, ईअं न दवा, पोइ वञ त अॻियूं कम बि लहियो वञे। अज़ीज़ भाउ ख़ैरात ॾे, ख़ैर अहिड़ी शइ अथई तूं हिते ॾींदो वञ त रब करीम हिते त ॾियई, पर क़ब्र ऐं क़यामत में बि ॾियई। सखावत हुई न, सखा अहिड़ी। हिकिड़े दफ़ा पाण फरमायूं त तबूक जे जंग ते था हलूं, को आहे सखी अमीर उस्मान उथी बीठो साईं, 100 उठ 100 ई सामान सां लॻियल मारूं ग़ुलामनि जे हथनि में, उन ग़ुलामनि समेत मोहम्मद जे हवाले कयमि। साईं फरमाया त क़बूल। वरी साईं हेॾे निहारियो, ॿियो को मुजाहिद आहे? पाण हेॾे फिरी आया साईं, वरी ॿियो 100 उठ मारुनि सां ग़ुलामनि सां लॻियल, पोइ तुंहिंजे हवाले। वरी 3 पासे नबी साईं मुंहुं फरमायो, वरी 3 पासे अमीर उस्मान फिरी आयो, वरी अर्ज़ कई मुंहिंजा साईं 100 उठ अन्न सां लॻियल, माल सां ग़ुलामनि सां महारुनि सां सभु तुंहिंजे हवाले। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो त उस्मान अॼु खां पोइ जेकर तूं को बि अमल चङो न करीं तॾहिं बि मां मोहम्मद तोखे जन्नत लिखी थो ॾियां। सखी थी हा, सखी जेके हूंदा आहिनि, मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो सखी हबीबुल्लाह आहे। हाओ न वलो कान फासिकन। सखी जे करे खणी फासिक आहे, गुनाह घणा अथसि, पर सखावत जे करे क़यामत जे ॾींहुं रब जे दोस्तनि में शामिल हूंदो। आओ न दा महिरबानी कजाए, रमज़ान मुबारक जा रोज़ा अथई, पहिरां ई तोखे हथ थो ॿधाए त रोज़ा न छॾिजा। मन साम रमज़ान ईमानम व इख्तिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही व मा तअख़र। मुंहिंजो मुस्तफ़ा थो फरमाए, जंहिं रमज़ान जा मुकमिल रोज़ा रखिया, जीअं रोज़े रखण जो हक़ आहे, अल्लाह उन जा अॻियां पोयां गुनाह माफ़ करे थो छॾे। अजीज़ भाउ रोज़ा रखंदे न, रोज़ा खोलाईंदे बि, रोज़ा रखराईंदे बि, ऐं रोज़नि में ख़ैरात बि कंदे, ऐं रोज़नि में मस्जिदूं जेके आहिनि उन्हनि खे तरावी उन सां भरे छॾींदे। आओ न हे जेको न हली ईंदो आई क़ुरान ॿुधण मस्जिद शरीफ़ में रमज़ान मुबारक जे महीने में, ख़ुदा पाक जो कसम आहे त विख विख ते 10 नेकियूं लिखबियूं अथई, 10 गुनाह लहंदा अथई, 10 दर्जा बुलंद थींदा अथई। हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ क़ुरान जो हर्फ़ हर्फ़ ॿुधंदो आहीं, मुंहिंजो मुस्तफ़ा करीम थो फरमाए त हर्फ़ हर्फ़ सां गुनाह लहंदा आहिनि। हाओ न दा मुंहिंजा अज़ीज़ भाउ, रमज़ान मुबारक मल्हा, मुंहिंजो मुस्तफ़ा थो फरमाए त जॾहिं रमज़ान शरीफ़ जो महीनो बीतो आहे न, आख़िरी राति ईंदी आहे त अल्लाह जा मलाइक ओछंगारूं ॾेई रोंदा आहिनि। अदा केरु रोंदा आहिनि? थोरो ॾाढियां त ॻाल्हायो। हे ॿियो ॾहो अथई, गण पापस जो आयो ॿियो, ईअं न मुंहिंजा अज़ीज़ भाउ।
असहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ये छा ला रोंदा आहिनि मुंहिंजो मुस्तफ़ा करीम फरमाए थो इन जे करे मलाइका रोंदा आहिनि जो रब करीम मुंहिंजे उम्मत जूं रुॻो नेकियूं लिखाईंदो आहे गुनाह न लिखाईंदो आहे मुंहिंजे उम्मत जूं दुआऊं क़बूल कंदो आहे मुंहिंजा गुनहगार उम्मती बख़्शजी वेंदा आहिनि इन जे करे मलाइकनि खे दुख थींदो आहे त अॼु बरकत वारो महीनो हलियो वियो अली रबा मलाए करो नहीं तू न रोई कदुर कर हेड़े महीने जो कदुर कर ए बाज़ारनि में घुमण वारा मुस्तफ़ा जा उम्मती जानवरनि वांगुरु न खा अदब कर एतराम कर रमज़ान शरीफ़ जे महीने जो मुझे मुस्तफ़ा करीम दो फरमाए त रोज़ेदार जॾहिं अचे थो रोज़ेदार दुआ थो घुरे रोज़े खोलण वक़्तु त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इन रोज़ेदार ऐं रब जे विच में पर्दो ई कोन्हे बिना पर्दे जे ख़ुदा सां ॻाल्हियूं कंदो आहे हाउ न दा तॾहिं अल्लाह से फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून ईमान वारो तहां ते रोज़ा फर्ज़ कया विया आहिनि जीअं अॻियनि जे मथां रोज़ा फर्ज़ हुया रोज़ा रखंदा वेंदो मुतक़ी ऐं परहेज़गार थींदा वेंदो तक़वा मिलंदव परहेज़गारी मिलंदव ज़ाहिर बातिन पाक थी वेंदव पर शर्त आहे त नियत वारो रोज़ो रखो हाउ न दा रोज़ा रखे कम बि रोज़े वारा कयो बुछड़ाइनि खां भॼो अखियुनि जो ज़ुबान जो नक जो कन जो हथ जो पेर जो ओ इन्हनि सभिनी जा जॾहिं रोज़ा रखंदे त पोइ रब्बुल आलमीन वटि मक़बूल बानू थी वेंदे ॻाल्हायो थींदे या न मुंहिंजो मुस्तफ़ा थो फरमाए त क़यामत जे ॾींहुं चइनि माण्हुनि जे लाइ पंजनि माण्हुनि जे लाइ जन्नत मुश्ताक हूंदी घणनि लाइ तालिल क़ुरान जो पढ़ंदड़ हुजे छा दा पर रमज़ान में पढ़े त अञा ई बेड़ा पार ईअं न ॿियो हाफ़िज़ुल लिसान ज़ुबान ते कंट्रोल हुजेसि छा दा ॾाढियां चओ छा बुछड़ो न ॻाल्हाए नबी ने फरमायो त जे बुछड़ो ॻाल्हाईंदे तुंहिंजे अमलनि खे इहा ज़ुबान ईअं लुणे थी जीअं ॾाटरो पोख खे लुणंदो आहे आओ न ॿ ॻाल्हियूं टी ॻाल्हि मुंहिंजो मुस्तफ़ा करीम फरमाए थो टियों उहो शख़्स आहे जो रमज़ान में रोज़ा रखे अबा छा चौथों पीउ माउ जो फर्मा बरदार पंजूं जेको मिठे मोहम्मद ते दुरूद पढ़े उन ते बि जन्नत मुश्ताक आहे हा उन दा हिन महीने में त तस्बीह हथ में हुजे सॼो ॾींहुं दस्त बकार दिल बयार हथ कम सां हुजे मगर दिल यार सां ॻंढियल हुजे आओ न अहिड़ा ख़ुशि नसीब इंसान बि आहिनि अॼु हिकिड़ो दोस्त मूंखे मिलण आयो ऐं तव्हांखे रग़बत ॾियारण जे लाइ थो ॻाल्हि ॿुधायां मूंखां पुछियई साईं तूं कॾहिं थो मदीने पाक वञी मां ॿुधायो मां सदा मां ॾींहं ॿिनि में वञण वारो आहियां रोई ॾिनई साईं मां 25 लख सलाद पढ़ी आहे मिठे मोहम्मद जे दरबार में पेश कजां ओ यार गारनि ॾियण वारा सॼो ॾींहुं यख यख करण वारा सॼो ॾींहुं टीवियुनि हलाइण वारा रेडियोनि खे ॿुधण वारा रब करीम जो कसम आहे जे सलाद पढ़ंदे त मुश्किल दूर थी वेंदे जेतिरी घणी सलाद पढ़ंदे मिठो मोहम्मद एतिरो वेझो थींदे हिकिड़े असाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मां क़यामत जे ॾींहुं तुंहिंजो पाड़ो चाहियां थो तोखे वेझो हुजां मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो जेको मूं ते घणी सलाद पढ़ंदो मूंखे घणो वेझो हूंदो सलाद सगोरी से अहिड़ी पढ़ के अहिड़ा जवान बि हुया
सलाद पढ़ंदा तो रात जो मिठो मुहम्मद ईंदो हुयो। ओ फलाना ये चप औरते कर त मां मुहम्मद इन्हनि ते चुम्मी ॾिए जो इन्हनि सां मूं ते सलात थो पढ़ी। समझी थो? हाँ पढ़ंदे न सलाद सगोरी जंहिंखे हिकिड़ो दफ़ो सॾु करी तॾहिं बि नथो विसारे। हिकिड़ो दफ़ो ही तुंहिंजी अमानत हुयो ऐं हिनमें एॾो पावर आहे सॼी दुनिया जा जबल हिकिड़े पासे हुजनि मिठे मुहम्मद जी सलात हिकिड़े पासे हुजे तॾहिं बि गरी थी वेंदी। अल्लाह ताला तव्हांजी मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अल्लाहुम्मा अहसिन आक़िबतना फिल उमूर कुल्लिहा। अल्लाहुम्मा अहसिन आक़िबतना फिल उमूर कुल्लिहा वाजिरना मिन ख़िज़्यि दुनिया व अज़ाबिल आखिरह। अल्लाहुम्मा 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 या रब्ब बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वाग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी या अकरमल ख़ल्क़ माली मन अलूज़ बिही सिवाका इंद हुलूलिल हादिसिल अममी। गरीबन या रसूल अल्लाह गरीबन गरीबन या रसूल अल्लाह गरीबन नदारन दर जहां जुल तो हबीबम मर्जदारन जैसिया ला दवा मगर इल्ताफ तू बाशद तबीबम। बरी नाज़म के हस्तम उम्मती तो गुनहगारन या रसूल अल्लाह एबदारन या रसूल अल्लाह खतादारन या रसूल अल्लाह बरदरे तो पनाह वुर्दन या रसूल अल्लाह गुनहगारन वलेकिन खुश नसीबम। बारो चा ॿिया बि घणा पर मुंहिंजो मुहम्मद सिर सभिन चांगे ते चढ़ी करे कंदो वर विलनि मथा माज़ूरन शलहो तु धरी दुम हथड़ा। मिठा मालिक करीम महबूब जे सदके में रहमत लिल आलमीन जे सदके में मुंहिंजा साईं सॼी जमात जा मूं गुनाहगार जा अॻियां पोयां गुनाह माफ़ फरमा। मिठा मालिक करीम जुमे जो ॾींहुं आहे तुंहिंजे महबूब जा रोज़ेदार उम्मती हथड़ा खयों बीठा आहिनि हथ ख़ाली न मोटाए। रब्बुल आलमीन रमज़ान जा रोज़ा नसीब फरमा। रब्बुल आलमीन महबूबन जी ज़ियारत नसीब फरमा। रब्बुल आलमीन मुझे मिठड़न मुर्शिदन करीम उनके सेहत कामिल शिफा अजला नसीब